अॼु उहा शइ पाण ठाहे हदीसूं अचनि थियूं, बाज़ औक़ात अल्लाह रहम फरमाए हदीसूं रद्द करे छॾींदा आहियूं, पंहिंजे वॾे जी ॻाल्हि रद्द कोन कंदा आहियूं, पंहिंजे वॾे जी ॻाल्हि रद्द कोन कंदा आहियूं। साहबी छा कंदा हुआ? सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास वेठल हिकिड़ो माण्हू हली आयो, असुनन अल कुबरा बैहक़ी, शेख अल्बानी इनखे इरवाल गलील जे अंदरि आंदो सही सनद सां वाक़ियो। अची सुवाल कयई, अब्दुल्लाह मूंखे ॿुधायो, जेकॾहिं आंगुर हथ जी टुटी पवे उनजी दियत छा आहे? ज़ाया थी वञे आंगुर हथ जी, दियत छा आहे? इते हिकिड़ो नुक़्तो आहे, ज़िमनन अर्ज़ कंदो आहियां, दीन इस्लाम में इंसानी ज़िंदगी जी अहमियत छा आहे, छा क़ीमत आहे? हिकिड़ी आंगुर ज़ाया थी वञे उनजी दियत न उठा। अॼु हिकिड़ो उठ घणे थो मिले? जहिड़ो तेड़ो उठ बि 1.5 लख जो आहे, जहिड़ो तेड़ो उठ बि न उठ दियत आहे हिकिड़ी आंगुर जी। 5 आंगुरियूं ज़ाया थी वञनि दियत आहे 50 उठ। हुन माण्हू चयो, सही ॻाल्हि ॿुधो, तव्हां चओ था 50 उठ, हर आंगुर जी दियत 10 उठ, भले चीचो हुजे तॾहिं बि 10 उठ, अंगूठो आहे तॾहिं बि 10 उठ, विच वारी आंगुर आहे तॾहिं बि 10 उठ, शादी वारी आंगुर आहे तॾहिं बि 10 उठ, ही रिंग फिंगर जंहिंमें मुंडी पाइबी आहे इहा ज़ाया थी वञे तॾहिं बि 10 उठ। हालांकि आंगुरियुनि में फ़र्क़ु आहे, चीच नंढी आहे, एतिरी ताक़त में कोन्हे, उनजी दियत बि 10 उठ, अंगूठे जी बि 10 उठ। अल्लाह अकबर। तॾहिं हुन छा जवाब ॾिनो? बल्कि उन माण्हूअ खां जॾहिं सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास उन खां जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाई त हर आंगुर जी दियत 10 उठ आहे, त हुन दलील पेश कयो। कहिड़ो दलील? चईं ॻाल्हि ॿुधो, सैयदना उमर बिन ख़त्ताब चवंदो त 50 उठ दियत आहे। फ़अऊज़ु बिल्लाहि समीउल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। मुखाग में असांजी जमात जो नौजवान मुहक़्क़िक़ आलिम दीन हाफ़िज़ शबीर अहमद जमाली साहब इंतहाई इल्मी तरीक़े सां तव्हां दोस्तनि जे आॾो इताअत रसूल जे मौज़ू ते एक अज़ीम शान ख़िताब करे चुको आहे। मूंखां बाद में असांजी जमात जो अमीर, वक़्त जो वॾो आलिम ऐं मुहद्दिस फ़ज़ीलत शेख अल्लामा अब्दुल्ला नासिर रहमानी हफ़िज़हुल्लाह ख़िताब करणु फ़रमाईंदा। उन खां अॻु में अल्लाह ताला जी तौफ़ीक़ सां आऊं अज़मत सहाबा या शान सहाबा जे मौज़ू ते तव्हां दोस्तनि जे साम्हूं कुझु ॻाल्हियूं रखणु चाहियां थो। सुजावल जो ही शहर जिते काफ़ी दोस्त अहिड़ा मौजूद आहिनि अल्हम्दुलिल्लाह, जेके सहाबा सां मोहब्बत कनि था, सहाबा जी तौहीन थिए उथी खड़ा थी नथा, संदन दिलनि में सहाबा जे लाइ बेनता मोहब्बत बि आहे, इन में को शक न आहे। पर अॼु तव्हांखे असां क़ुरान और हदीस में जा सहाबा जो उहो शान ॿुधाइणु चाहियूं था, अक़ीदे जा उहा नुक़्ता ॿुधाइणु चाहियूं था जेके ग़ालिबन तव्हां न ॿुधा हूंदा। सहाबी जो शान बाद में बयान कबो। पहिरियां ई सुवाल तो पैदा थिए त सहाबी चइबो कंहिंखे आहे? सहाबी केरु थींदो आहे? उम्मत जे उलमा मुख़्तलिफ़ तशरीहात कयूं आहिनि।
उन्हनि तारीफ़ कई आहे सहाबी जी, पर हाफ़िज़ इब्न हजर रहमतुल्लाह अलैह जेका तशरीह कई आहे उनखे तक़रीबन पूरी उम्मत तस्लीम कयो आहे। हाफ़िज़ साहब चवे थो अल इसाबा जे अंदर, मन लक़ियन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिनन बिही व मात अलल इस्लाम। चवे थो सहाबी उहो आहे जे अल्लाह जे नबी सां मुलाक़ात कई। पहिरियों शर्त, मुलाक़ात नथो करे भले उन दौर में मौजूद हुजे लेकिन सहाबी कोन्हे। तव्हां ॾिसो उवैस करनी सैयदु ताबईन चवंदा आहिनि उनखे, अल्लाह जे नबी जे दौर में मौजूद हो पर पाण सगोरन सां मुलाक़ात न करे सघियो, नतीजतन सहाबी जे मर्तबे खां महरूम थी वियो। मौजूद आहे पर मुलाक़ात न कई त शर्त आहे त मुलाक़ात करे, भले हिकु घड़ी जे लाइ छो न हुजे। अहिड़ा सहाबा हुआ जिन हिकु दफ़ो अल्लाह जे नबी सां मुलाक़ात कई, रवाना थिया, वरी मुलाक़ात न करे सघिया। पहिरियों शर्त मुलाक़ात, पर ईमान जी हालत में। मुलाक़ात अबू जहल बि कई, मुलाक़ात अबू लहब बि कई, लेकिन सहाबी कोन लिखबा, छो त उहे माण्हू ईमान खां ख़ाली हुआ। शर्त आहे त ईमान जी हालत में अल्लाह जे नबी सां मुलाक़ात करे, ऐं ॿियो शर्त उनजो मौत थिए त ईमान जी हालत में। मालूम थियो त मुर्तद सहाबी न आहे, छो तूं दीन खां फिरी वेंदो आहे। मुनाफ़िक सहाबी न आहे, छो त उनजे दिल में ईमान हूंदो ई कोन्हे। न मुनाफ़िक सहाबी आहे न मुर्तद सहाबी। अल्लाह जे नबी ते ईमान आणे, मुलाक़ात करे ऐं ईमान जी हालत में फौत थी वञे, उनखे सहाबी चइबो। ऐं सहाबी ॾिसो उम्मत मुहदसिन उन्हनि जे नज़दीक सहाबा जी इज़त केतिरी आहे, मक़ाम केतिरो आहे। तव्हां हदीस जा किताब ॾिठा हूंदा, मुहदिस जॾहिं पंहिंजे किताब में हदीस आणींदो आहे त पाण खां वठी अल्लाह जे नबी ताईं हिकिड़ी सनद पेश कंदो आहे। कड़ियूं हूंदियूं आहिनि, रावी हूंदा आहिनि, हिकिड़ी चैन हूंदी आहे। हाणे इन ई सनद में हर रावी ते तव्हां जरह करे सघो था, ताबी ते करे सघो था, तबो ताबी ते करे सघो था, मुहद्दिस ते करे सघो था, पर जॾहिं सहाबी जो नालो ईंदो, तनकीद जा दरवाज़ा, जरह जा दरवाज़ा बंदि थी वेंदा आहिनि। हत्ता कि तव्हां ॾिसो मुहदसिन जो उसूल आहे, जेकॾहिं सनद में अहिड़ो रावी अची वञे जंहिंजो नालो मालूम न आहे, मजहूल आहे, रिवायत ज़ईफ़ थी वेंदी, रिवायत ज़ईफ़ थी वेंदी। लेकिन सहाबा जी अज़मत ॾिसो, जेकॾहिं सहाबी जो नालो मालूम न आहे तॾहिं बि उनजी रिवायत दुरुस्त आहे, हुज्जत आहे, छो त सभ जा सभ सहाबा आदिल आहिनि। जेकॾहिं मजहूल हुजनि तॾहिं बि को नुक़सान कोन्हे। ये सहाबा जो मक़ाम। ऐं जेकॾहिं सहाबा जो शान ॾिसणो आहे, उन जे लाइ क़ुरान मजीद ई खोलियो काफ़ी आहे। छा क़ुरान मजीद जे अंदर सहाबा किराम जो अल्लाह ताला शान बयान कयो आहे। हाणे असांजे दोस्त आयत पढ़ी, हिकिड़ी ॻाल्हि मालूमात ख़ातिर ॿुधाईंदो हलां, क़ुरान जी आख़िरी सूरत कहिड़ी आहे जेका नाज़िल थी? अल्लाह जे नबी ते पूरी सूरत आख़िरी उहा कहिड़ी आहे जेका नाज़िल थी? सही बुखारी जी हदीस, बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह नो चवे थो, अल्लाह जे प्यारे पैगंबर ते जेका आख़िरी सूरत नाज़िल थी आहे उहा सूरह तौबा आहे। सूरह तौबा आख़िरी सूरत आहे जेका नाज़िल थी, ऐं नाज़िल थी 9 हिजरी में। जेको नुक़्तो ॿुधाइण चाहियां थो, उन जे लाइ इहे शयूं ज़हन में रखणु इंतिहाई ज़रूरी आहे। 9 हिजरी में नाज़िल थी। अल्लाह जे नबी वफ़ात कई 11 हिजरी जे शुरूआत में, रबीउल अव्वल जो महीनो आहे।
माना तव्हां चई सघो था त प्यारे पैगंबर जी वफ़ात खां तक़रीबन 1.5 साल अॻु में सूरह तौबा नाज़िल थी। 1.5 साल अॻु में, ऐं उन ई सूरत जी 100 नंबर आयत, 100 नंबर आयत अल्लाह ताला छा थो फरमाए, वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबअहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। फरमाई जिन मुहाजिरीन में जा ऐं अंसार में जा ईमान कबूल करण में सबक़त कई, अगराई कई, ईमान उन्हनि पहिरियां ई कबूल कयो। अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह उन्हनि खां राज़ी थी वियो, उहे अल्लाह खां राज़ी थी। हाणे गौर करियो, जेके माण्हू चवनि था त अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ सवाइ 3 जे ॿिया सभु मुर्तद थी विया। संदन किताबनि में लिखियलु आहे, कानन नासु अहल रिद्दत बादन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्ला मिन सलास। पैगंबर जी वफ़ात खां पोइ सवाइ 3 ॼणनि जे ॿिया सभु मुर्तद थी विया। सोचो, ही 9 हिजरी में सूरत नाज़िल थी, अल्लाह रज़ामंदी जो ऐलान कयो। हिकु ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, रब जॾहिं राज़ी थी वञे, रज़ामंदी जो ऐलान करे, उन खां पोइ कॾहिं नाराज़ न थींदो आहे। इहो नुक़्तो ज़हन में विहारियो। आऊं तव्हां खां अॼु राज़ी आहियां, थी सघे थो सुभाणे नाराज़ थी वञा। तव्हां मूं मञा राज़ी आहियो, थी सघे थो सुभाणे मूंखां नाराज़ थी वञो। न मूंखे तव्हांजी ॼाण आहे, न तव्हांखे मुंहिंजी ॼाण आहे, तो सुभाणे छा कंदासीं? लेकिन जॾहिं अल्लाह रज़ामंदी जो ऐलान करे थो, इहो ऐलान आहे त रब जेखां राज़ी आहे उहो माण्हू हमेशा दीन इस्लाम ते क़ाइम रहंदो, कॾहिं फिरंदो कोन। छो त अल्लाह मुस्तक़बिल खे बि ॼाणे थो, आईंदा छा थींदो रब खे ॼाण आहे। रब जॾहिं रज़ामंदी जो ऐलान करे छॾियो, माना हाणे इहे सहाबा मरण घड़ी ताईं दीन इस्लाम ते क़ाइम रहंदा, घड़ी जे लाइ बि दीन इस्लाम खां फिरंदा कोन। ऐं आउं पुछणु चाहियां थो, मुंहिंजो चैलेंज आहे, जेके सहाबा ते हमलो कनि था, मूंखे हिकु आयत ॾेखारियो, हिकु आयत ॾेखारियो जेका सूरह तौबा खां पोइ नाज़िल थी हुजे ऐं अल्लाह ताला सहाबा ते पंहिंजी नाराज़गी जो ऐलान कयो। इहो मुंहिंजो कर्ज़ आहे पूरे पाकिस्तान जे हर आलिम जेको सहाबा ते जरा करे थो, सहाबा खे नऊज़ बिल्लाह मुनाफ़िक़ सम्झे थो, मुर्तद सम्झे थो। मुझो चैलेंज आहे, सूरह तौबा खां पोइ मूंखे हिकिड़ी आयत ॾेखार त अल्लाह ताला सहाबा ते नाराज़ थियो हुजे, आयत नाज़िल थी हुजे। का बि आयत नाज़िल कोन थी। रब पंहिंजी रज़ामंदी जो ऐलान करे छॾियो, ऐं रब जॾहिं राज़ी थी वञे कॾहिं नाराज़ न थींदो आहे। रब जी रज़ामंदी मुंहिंजी रज़ामंदी में फ़र्क़ु आहे। असांखे सुभाणे जी ख़बर कोन्हे, रब ॼाणे थो त इहे माण्हू हमेशा दीन इस्लाम ते क़ाइम रहंदा, कॾहिं दीन खां कोन फिरंदा। खोलियो क़ुरान मजीद, अल्लाह ताला सहाबा जे ईमान खे मयारी ईमान करार ॾिनो। फरमाई फिन आमनू बेमिस्ले मा आमनतुम बिही फ़क़द इहतदौ। अल्लाह ताला सहाबा खे ख़िताब कयो, फरमायाई जीअं तव्हां ईमान आंदो, जीअं तव्हां ईमान आंदो आहे, ॿिया माण्हू बि इन तरीक़े सां ईमान आणींदा त पोइ हिदायत वारा थींदा। रब्बुल आलमीन सहाबा जे ईमान खे आइडियल ईमान करार ॾिनो, मयारी ईमान करार ॾिनो। ऐं उन ईमान कीअं आंदो? अल्लाह ते ईमान कीअं आंदो? पैगंबर ते ईमान कीअं आंदो? मिसाल ॾींदो हलां, अल्लाह ते उनजो ईमान केॾो पको ऐं पुख़्तो हो। अॼो ईमान असां में आहे। जे कॾहिं असां कंहिं माण्हू खां सुवाल करियो अल्लाह किथे आहे, काफ़ी दोस्त कावड़जी पवंदा, बाबा इहो को सुवाल आहे छा? हीउ सुवाल त उनजे बारे में थींदो आहे जंहिंजो मकान हुजे, अल्लाह त नऊज़ बिल्लाह ला मकान आहे। लेकिन ॿुधाईंदो हलां, इहो सुवाल सभ खां पहिरीं कयो मुहम्मद रसूलुल्लाह सां। जॾहिं हिकिड़ी बानी उन खां बगड़ बकरी खणी वियो, मुआविया बिन हकम जी बानी आहे, घर अचे थी, शाम जो टाइम आहे, मुआविया बिन हकम बकरियूं ॻणे थो, हिकु बकरी घटि निकिती, पुछे थो केॾांहुं वई, बानी चवे थी बगड़ खणी वियो, उनखे कावड़ में अची चमाट हणी। बाद में अहसास थियो त मूं ग़लती कई आहे,
आयो अल्लाह जे नबी वटि, या रसूलल्लाह हिन पानी खे आज़ाद करणु चाहियां थो, पर आज़ाद उहा थींदी जेका मोमिना हुजे न, मुसलमान हुजे। पाण सुगरा फरमाइनि था मुंहिंजे साम्हूं आण, ईमान जो टेस्ट वठंदासूं, ईमान जो इम्तिहान वठंदासूं। ऐं ते इंतहाई अहम नुक़्तो, अल्लाह जे नबी जो सुवाल कोन कयो बरसात केरु थो वसाए, औलाद केरु थो ॾे, बीमारी केरु थो दूर करे। पैगंबर ये सवाल कोन कया। अल्लाह जे नबी हिकिड़ो ई सुवाल अल्लाह जे बारे में पुछियो, ॿियो सुवाल बि न। ऐं अल्लाह बानी मूंखे ॿुधाए अल्लाह किथे आहे। हाणे औरत इशारो बि कयो, ज़बान सां बि चयाई अल्लाह फिस समा, अल्लाह मथे। समा जी बुनियादी माना मथे हुजण बुलंदी आहे। आसमान खे बि समाउन इन करे चइबो आहे जो आसमान मथे आहे, अल्लाह मथे आहे। जॾहिं औरत जवाब ॾिनो, ऐं पुछणु चाहियां थो ग़लति जवाब हुजे हा, छा अल्लाह जो नबी ख़ामोश रहे हा? कॾहिं बि न। पैगंबर ग़लति कम ते, ग़लति ॻाल्हि ते कॾहिं ख़ामोश न रहंदो। जेकॾहिं पैगंबर के अमल ते, के ॻाल्हि ते ख़ामोश रहे थो, उहा शइ सुन्नत आहे। औरत जो अल्लाह मथे आहे, पाण सुगरा मुतमइन थिया, एतराज़ कोन था कनि। वरी पुछनि था मन अना, मूंखे सुञाणी थी केरु आहियां? औरत जो अंत रसूलुल्लाह, तव्हां अल्लाह जे रसूल आहियो। पाण फरमाए त या मुआवियतो आतिकहा फइन्नहा मोमिना। ऐं मुआविया हिन औरत खे आज़ाद करे छॾ, हीअ औरत मोमिन आहे जेका सम्झे थी, जंहिंजो अक़ीदो आहे त अल्लाह ताला अर्श ते मुस्तवी आहे। हालांकि उहा औरत के मदरसे में कोन्हे पढ़ी, के यूनिवर्सिटी में कोन्हे पढ़ी, घणो करे बानियूं अणपढ़ियल हूंदियूं हुयूं, पर उनजी फितरत ॻाल्हायो त अल्लाह ताला मथे। ऐं जो साहबा खां पुछो, साहबा सां मोहबत यकीनन आहे, पर साहबा जो अक़ीदो छा हो? ऐं तव्हांजे साम्हूं के ॻाल्हियूं रखां थो। पहिरीं हिकिड़ो चैलेंज कंदो हला, अल्लाह वॾाई खां बचाए। हिकु सहाबी मूंखे ॾेखारियो, हिकु सहाबी, ताबई, तबा ताबई, मुहद्दिस, अञा अॻिते वधी वियुसि। सहाबी, ताबई, तबा ताबई, मुहद्दिस, जंहिं चयो हुजे त अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते आहे। मुंहिंजो कर्ज़ आहे, मुंहिंजो कर्ज़ आहे। हा, आऊं ॿुधायां थो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह जो असर। इमाम तबरानी कबीर जे अंदर आंदो, इमाम उस्मान बिन सईद दारमी रद्द अल जहमिया जे अंदर आंदो, सही सनद सां। अब्दुल्लाह बिन मसूद छा थो चवे? चवे थो 7 आसमान मथे आहिनि, हेठियों आसमान जेको दुनिया के करीब आहे वो आसमान, 6 आसमान, ॿिन्ही जे विच में 500 सालनि जी मुसाफ़िरी जो फ़ासिलो आहे। वरी चवे थो त 6-5 जे विच में 500 सालनि जी मुसाफ़िरी जो फ़ासिलो आहे। वरी 5 ऐं 4, 4 ऐं 2 ऐं ॿियो ऐं 1, वरी आख़िरी जेको 7 आसमान ऐं 6 आसमान जे विच में जेको फ़ासिलो आहे 500 सालनि जी मुसाफ़िरी जो आहे। उन खां पोइ अब्दुल्लाह बिन मसूद चवे थो 7 आसमान ऐं अल्लाह जी कुर्सी, ॿिन्ही जे विच में 500 सालनि जी मुसाफ़िरी जो फ़र्क़ु आहे। वरी चवे थो अल्लाह जी कुर्सी ऐं पाणी जे दरमियान 500 सालनि जी मुसाफ़िरी जो फ़ासिलो आहे। ऐं छा थो चवे आख़िर में? पाणी ऐं अल्लाह जे अर्श जे दरमियान 500 सालनि जी मुसाफ़िरी जो फ़ासिलो आहे। हाणे लफ़्ज़ ॿुधो अब्दुल्लाह बिन मसूद जा। हाणे छा थो चवे? ज़िक्र थियो अर्श जो, उन खां अॻु में पाणी जो हेठि, उन खां हेठि कुर्सी जो, उन खां हेठि 7 आसमान जो। जॾहिं अर्श जो ज़िक्र थियो, सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद चवे थो वल्लाहु फ़ौक़ल अर्श, अल्लाह अर्श मथे आहे। वयअलमु मा अंतुम अलैह, तव्हां जे हाल में बयो अल्लाह खे पूरी ॼाण आहे, अल्लाह जो इल्म हर जाइ ते आहे, उनजी ज़ात अर्श ते मुस्तवी आहे। अब्दुल्लाह बिन मसूद सही सनद सां इहो असर मौजूद आहे। हाणे लॻायो फतवा सहाबी ते। पाण जो अक़ीदो आहे, पाण जो अक़ीदो आहे। सहाबी चवे थो अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे। खोले ॾिसो तबरानी कबीर, रद्द अल जहमिया, ॿिया बि केतिरा ई किताब, सही सनद सां असर मौजूद आहे। अल्हम्दुलिल्लाह, अहले हदीसो तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांजो उहो ई अक़ीदो आहे अल्लाह जे बारे में जेको सहाबा जो अक़ीदो। सहाबा जो अक़ीदो त अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे। हिकिड़ो सहाबी अहिड़ो न आहे जंहिं चयो हुजे अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूद आहे।
उनखां पोइ अचो ॾिसो सहाबा जो अक़ीदो। सब खां पहिरीं दीन इस्लाम में अक़ीदो आहे। अक़ीदो सही ना अमल कबूल कोन पवंदा। अॼु केतिरा मौलवी हज़रात, केतिरा पीर सगोरा धागा पड़ी ॾियनि था, माण्हू ॻिची में ॿधनि था, ॾोरनि में ॿधनि था, इमाम ज़ामिन ॾियनि था। छा सहाबा जो इहो अक़ीदो हो त धागो फ़ाइदो ॾिए थो, तावीज़ फ़ाइदो ॾियनि था? छा सहाबा जो इहो अक़ीदो? अल्लाह अकबर। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद, वरी बि ॾिसो, वरी सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु, अजीब ॻाल्हि आहे। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु उहो अज़ीम सहाबी आहे जंहिंजे बारे में असांजा दोस्त चवंदा आहिनि त असांजी फ़िक़ह जी पोख उन पोखी आहे। उहो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु आयो पंहिंजे घर में, घरवारी जो नालो ज़ैनब आहे। ज़ैनब जी ॻिची में धागो ॾिसे थो, धागो ॿधल आहे। ज़ैनब खां सुवाल करे थो, ज़ैनब धागो छो ॿधो अथई? इते हिकिड़ो नुक़्तो आहे, जेकॾहिं सहाबा जे दौर में धागनि ॿधण जो रवाज हुजे हा त अब्दुल्लाह बिन मसूद ज़ाल खां सुवाल कोन करे हा। तव्हीं कंहिंखां पुछंदा कोन टोपी छो पाती अथई, कपिड़ा तो छो पाता आहिनि? सभु ॼाणूं था कपिड़ा पाइबा आहिनि, टोपी पाइबी आहे। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद पंहिंजी घरवारी खां सुवाल कयो, धागो तो छो ॿधो आहे? घरवारी चयो त अब्दुल्लाह, अख में सूर हो, हिकिड़े यहूदी खां पढ़ाए ॿधमि, अख जो सूर ख़तमु थी वियो, अख जो सूर ख़तमु थी वियो। इते हिकिड़ो नुक़्तो आहे, जे शइ मज़ा फ़ाइदो थी वञे इहो दलील कोन्हे त उहा शइ हलाल आहे। काफ़ी माण्हू इनखे दलील बनाईंदा आहिनि। सही, तव्हां त मने करियो था, असीं दरगाह ते वञूं था, असांजी बीमारी दूर थी वई, मूंखे पुटु थियो, इहे माना दलील पेश कंदा आहिनि। दलील तौर ते फ़ाइदो थियो। छा दीन इस्लाम जे अंदरि इहो क़ाइदो आहे त जंहिं शइ मज़ा फ़ाइदो थिए उहा शइ हलाल हुजे? किथे क़ाइदो कोन्हे। ॾिसो, शराब में बि कुझु फ़ाइदा आहिनि, सूअर में बि फ़ाइदा आहिनि। सूअर जो गोश्त बि इस्तेमालु थिए थो, हॾ बि इस्तेमालु थिए थो, चमड़ो बि इस्तेमालु थिए थो, वार बि इस्तेमालु थियनि था। शराब में बि कुझु फ़ाइदा आहिनि, पर इहे शयूं हराम आहिनि। फ़ाइदो थियण दलील कोन्हे त इहा शइ हलाल आहे। घरवारी छा चयो? अब्दुल्लाह अख में सूर हो, सूर ख़तमु थी वियो। मालूम थियो त बाज़ औक़ात ग़लति शयुनि मां जाम फ़ाइदो थी वेंदो आहे, नाजाइज़ शयुनि मां फ़ाइदो थी वेंदो आहे। अब्दुल्लाह बिन मसूद इहे कोन चयो, ॾिसो अक़ीदो, ठोस अक़ीदो सहाबा जो, त ज़ैनब तोखे फ़ाइदो थियो आहे, धागो ॿधो ई पियो हुजे न। छा थो करे? अॻिते हथु वधाए थो, ज़ाल खे कोन थो चवे, पाण हथु अॻिते वधाए धागो पटे उनखे परते उछले। पोइ छा थो चवे? अंतुम आल अब्दुल्लाह लागनिया वनी शिरक। अब्दुल्लाह जी घरवारी, तू शिरक खां बेनियाज़, तोखे शिरक जी ज़रूरत न आहे। अब्दुल्लाह बिन मसूद धागे खे शिरक चए। लॻायो फतवा। अॼु घणा मौलवी आहिनि जेके धागा कनि पिया, घणा मौलवी आहिनि। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु धागे खे शिरक चयो। इहा सहाबा जो अक़ीदो। केतिरा ठोस अक़ीदे जे अंदरि टियों हवालो अक़ीदे जे हवाले सां पेश कंदो वञा। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु। अॼु असां मुस्लमान ठोकरूं कब्रनि ते, दरगाहनि ते, वणनि जे आॾो, पथरनि जे आॾो, जानवरनि जा पुजारी, झंडनि जा पुजारी, पथरनि जा पुजारी। कहिड़ी शइ आहे जंहिंजी असां मुस्लमाननि पूजा न कई आहे? कहिड़ी शइ? जानवरनि जा पुजारी, घोड़े जा पुजारी, झंडे जा पुजारी, वण जा पुजारी, कबर जा पुजारी, दरगाह जा पुजारी। पर सहाबा जो अक़ीदो ॾिसो। सैयदना उमर बिन ख़त्ताब अचे थो बैतुल्लाह में, हजर अस्वद खे चुमे थो, जंहिंखे चुमण सुन्नत आहे, पर उन खां पोइ पंहिंजे अक़ीदे जो ऐलान करे थो माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ। छा थो चवे? इन्नी लअअलमु अन्नक हजरुन वला तनफउ वला तज़ुरु वलो ला रअयतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युक़ब्बिलुक मा क़बलतु। ऐं हजर अस्वद तू पत्थर, कारो पत्थर, न नफ़े जी ताक़त आहे न नुक़सान जी ताक़त आहे, तोखे इन करे चुमा थो जो मुंहिंजे प्यारे पैगंबर तोखे चुमियो आहे। हजर अस्वद में ताक़त कोन्हे नफ़े ऐं नुक़सान जी। असां कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि मज़ा नफ़े ऐं नुक़सान जी उमेद रखी आहे। वेही सोचियो, सहाबा जो तरीक़ो असांजे अंदरि आहे।
अकीदे खां पोइ त अचो हाणे बयान थी चुको सहाबा अल्लाह जे नबी जी इताअत कीअं कंदा हुआ। अॼु मीलाद त मल्हाई वञे थी पर साॻे पैगंबर जी हदीस अचे थी असीं अमल करण लाइ तयार आहियूं। सहाबा कीअं अमल कंदा हुआ? ॿ वाक़िया तव्हांखे ॿुधायो थो, ॿई वाक़िया ईमान अफ़रोज़ आहिनि। असीं रफ़ल यदैन कंदा आहियूं, बाल दोस्त कंदा आहिनि बाबा हिकमत कहिड़ी आहे? छाजे करे जॾहिं ज़ुल्हिज्जे जो चंड ॾिसजे थो 10 ॾींहं तव्हां कुर्बानी करण ताईं नोह कोन था कटियो, वार कोन था कटियो। हदीस त आहे पर हिकमत कहिड़ी? असांखां पुछियो वेंदो आहे हिकमत कहिड़ी, छा हिकमत आहे? मुझो जुमलो याद रखजो, अल्लाह जे नबी जेको अमल कयो आहे इन खां मथे कायनात में भी का भी हिकमत कोन्हे। इहा ई वॾी हिकमत आहे त प्यारे पैगंबर अमल कयो आहे। दलील सैयदना अली बिन अबी तालिब जो अमल, सुनन नबी दाऊद, मुस्नद अहमद, संदन दौरे खिलाफत आहे। सवारी आंदी वई अली बिन रबिया गालिबन राविया या रबिया बिन अली, उहो चवे थो मौजूद आहियां। सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु सवारी आंदी वई, पाण रिकाब में पैर रखे थो, गालिबन घोड़ो हो, रिकाब में पैर रखे थो, चवे थो बिस्मिल्लाह। जॾहिं सिधो थी वेठो 3 दफ़ा चवे थो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, वरी 3 दफ़ा चवे थो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। उन खां पोइ हिकिड़ी दुआ पढ़े थो। कहिड़ी दुआ? इन्नी क़द ज़लमतु नफ़्सी फ़ग़फ़िरली फ़इन्नहु ला यग़फ़िरु ज़ुनूब इल्ला अंत। ऐं मुंहिंजा रब, मूं पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म कया आहे, ऐं मुंहिंजा परवरदिगार मुंहिंजा गुनाह तोखां सवाइ को माफ़ करण वारो आहे ई कोन। दुआ पढ़ी सुम्म ज़हिक। उन खां पोइ अली मुर्तज़ा खिली पियो। गौर कजो उन्हनि माण्हुनि खे जवाब आहे जेके सुवाल कनि था फलाणी सुन्नत हिकमत छा आहे, छो था अमल करियो? साहबी जो जवाब दो, सैयदना अली खिली पियो। माण्हू जेके बरसां बीठल हुआ, हिकिड़े चयो मिन अय्य शैइन ज़हिकत या अमीरुल मोमिनीन। ऐं अमीरुल मोमिनीन कहिड़ी ॻाल्हि जे करे खिलिया आहियो? हिते त का बि ॻाल्हि कोन थी आहे, छो खिली पिया? हाणे सैयदना अली छा थो चवे कि अल्लाह जे नबी जे बरसां हिकु दफ़े मौजूद हुअसि, पाण सगुर नट सवारी आंदी वई, जेके दुआऊं हींअर मूं पढ़ियूं आहिनि इहे दुआऊं अल्लाह जे नबी पढ़ियूं। उन खां पोइ अल्लाह जो नबी खिली पियो। आउं बि प्यारे पैगंबर जी पैरवी कंदे खिलां। या सुन्नत जे पैरवी, सुन्नत अमल। अल्लाह जो नबी खिलियो आहे इन जे करे खिलां थो। सहाबा इन तरीक़े सां अमल कंदा हुआ। सुन्नत ते दलील कोन पुछंदा हुआ त हिकमत कहिड़ी आहे, छाजे करे अमल करियूं। जीअं अल्लाह जे नबी कयो सहाबा साॻे तरीक़े सां अमल कंदा हुआ। ऐं उन जे मुक़ाबले में वॾे जी ॻाल्हि अची वञे, आलिम जी अची वञे, पीउ जी अची वञे, पुट जी अची वञे, सहाबा ॾिसंदा हुआ जेकॾहिं प्यारे पैगंबर जी हदीस जे ख़िलाफ़ आहे उनखे फौरन रद्द करे छॾींदा हुआ। अॼु उहा शइ पाण आहे, हदीसूं अचनि थियूं, बाज़ औक़ात अल्लाह रहम फरमाए हदीसूं रद्द करे छॾींदा आहियूं, पंहिंजे वॾे जी ॻाल्हि रद्द कोन कंदा आहियूं, पंहिंजे वॾे जी ॻाल्हि रद्द कोन कंदा आहियूं। सहाबी छा कंदा हुआ? सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास वेठल आहे, हिकिड़ो माण्हू हली आयो, असुनन अल कुबरा बैहक़ी, शेख अल्बानी इनखे इरवाल गलील जे अंदरि आंदो, सही सनद सां वाक़ियो। अची सुवाल कयई, अब्दुल्लाह मूंखे ॿुधायो जेकॾहिं आंगुर हथ जी टुटी पवे उनजी दियत छा आहे? ज़ाया थी वञे आंगुर हथ जी, दियत छा आहे? इते हिकिड़ो नुक़्तो आहे, ज़िमनन अर्ज़ कंदो आहियां, दीन इस्लाम में इंसानी ज़िंदगी जी अहमियत छा आहे, छा क़ीमत आहे? हिकिड़ी आंगुर ज़ाया थी वञे उनजी दियत न उठ। अॼु हिकिड़ो उठ घणे थो मिले? जहिड़ो तेड़ो उठ बि 1.5 लख जो आहे, जहिड़ो तेड़ो उठ बि 10 उठ दियत आहे हिकिड़ी आंगुर जी। 5 आंगुरियूं ज़ाया थी वञनि दियत आहे 50 उठ। हुन माण्हू चयो सही ॻाल्हि ॿुधो, तव्हां चओ था 50 उठ, हर आंगुर जी दियत 10 उठ, भले चीचो हुजे तॾहिं बि 10 उठ, अंगूठो आहे तॾहिं बि 10 उठ, विच वारी आंगुर आहे तॾहिं बि 10 उठ, शादी वारी आंगुर आहे तॾहिं बि 10 उठ, ही रिंग फिंगर जंहिंमें मुंडी पाइबी आहे इहा ज़ाया थी वञे तॾहिं बि 10 उठ। हालांकि आंगुरियुनि में फ़र्क़ु आहे, चीच नंढी आहे एतिरी ताक़त हुन में कोन्हे, उनजी दियत बि 10 उठ, अंगूठे जी बि 10 उठ। अल्लाह अकबर। तॾहिं हुन छा जवाब ॾिनो? बल्कि उन माण्हूअ खां जॾहिं सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास उन खां जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाई त हर
आंगुर जी दियत न उठाए तो हुन दलील पेश कयो। केड़ो दलील? किसी गाल बुधो, सैयदना उमर बिन खत्ताब चवंदो त 50 उठ दियत आहे पंजन आंगुरनि जी, पर अलग अलग। आंगूठे जी दियत 15 उठ, ही जेका शाहदी वाली आंगूर आहे इन जी दियत 10 उठ, विच वारी आंगूर जी दियत 10 उठ, ये घणा थिया? 35। हिन आंगूर जी दियत आहे 9 उठ 44 ऐं चीच जी दियत आहे 6 उठ, टोटल 50। पर सैयदना उमर बिन खत्ताब अलग अलग ॿुधाईंदो, चीच जी दियत अलग, अंगूठे जी दियत अलग, ही जेका आंगूर आहे मुंडी जंहिंमें पाइबी आहे उन जी दियत अलग, ऐं विच वारी आंगूर ऐं शादी वारी आंगूर इन्हनि जी दियत 10 उठ। तव्हां चओ था त हर आंगूर जी 10 उठ, ऐं उमर बिन खत्ताब चवंदो अलग अलग। हाणे कंहिंजी ॻाल्हि मञा? सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास छा जवाब ॾिनो? इहो आहे मोमिन जो जवाब। तव्हां दोस्तनि खे गौर करणु घुर्जे, सहाबा जो तरीक़ो छा हो? सैयदना उमर बिन खत्ताब ते तनकीद कोन कयाई, तनकीद कोन कयाई। छो? मुमकिन आहे सहाबी ते हदीस न पइती हुजे, मुमकिन आहे सहाबी खां विसर थी वई हुजे, या मुमकिन आहे सहाबी जी इज्तिहादी खता हुजे। पर जवाब कहिड़ो ॾिनई? रहम अल्लाह उमर कौल रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहक्कु अन युतबा मिन कौल उमर। कि अल्लाह जो रहमत हुजन उमर बिन खत्ताब ते, रहमत हुजन। बदुआ कोन ॾिनई, दुआऊं ॾिनई, पर अल्लाह जे नबी जो फरमान वधीक हक़दार आहे जो उनखे क़बूल कयो वञे उमर बिन खत्ताब जे मुक़ाबले में। या साहबा जो तरीक़ो, जॾहिं अल्लाह जे नबी जो फरमान आयो, सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास सैयदना उमर बिन खत्ताब जे कौल खे छॾे ॾिनो। अॼु उहो तरीक़ो आहे पाण वटि? आयो आहे तरीक़ो? साहबा कीअं सुन्नत ते अमल कंदा हुआ उन खां मां ॿुधाईंदो हलां। साहबा किराम अल्लाह जे प्यारे पैगंबर जी इज़त एहतराम बि कीअं कंदा हुआ। जीअं असांजे दोस्त हाणे कुझु वाक़िया ॿुधाया, ॿ वाक़िया आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त केतिरे क़दर प्यारे पैगंबर जी इज़त कंदा हुआ, एहतराम कंदा हुआ, इताअत बि कंदा हुआ। सैयदना अब्बास बिन अब्दुल मुतालिब अल्लाह जे प्यारे पैगंबर जो चाचो आहे। चाचो घणो करे भाइटे खां वॾो हूंदो आहे। आम तौर ते कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे भाइटो चाचे खां वॾो हुजे। हिकिड़े माण्हू सैयदना अब्बास बिन अब्दुल मुतलिब खां सुवाल कयो, ऐं अब्बास तव्हां वॾा आहियो या अल्लाह जो रसूल वॾो आहे? केरु वॾो आहे? सैयदना अब्बास बिन अब्दुल मुतलिब हालांकि उमर में वॾो आहे, उमर में वॾो आहे, पर दिलि नथी चवे, ज़बान गवारा नथी करे जो चवे त आउं वॾो आहियां। छा थो चवे? हुव अकबरो मिन्नी, अल्लाह जो नबी मूंखां वॾो आहे। व अना वलिदतु क़ब्लहु, पर आउं पहिरीं पैदा थियो आहियां, पहिरियां ई पैदा आउं थियो आहियां, पर वॾो अल्लाह जो नबी आहे। ॾिसो केतिरो एतिराम, उमर में वॾो आहे पर ज़बान नथी गवारा करे जो चवे त आउं अल्लाह जे नबी खां वॾो आहियां। एतिरो एतिराम। सैयदना इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह अन्हु मुस्लमान थियो, आयो अल्लाह जे नबी वटि, बैत करे थो, सॼो हथ अल्लाह जे नबी जे सॼे हथ में ॾिनाई, बैत कयाई, पर उन खां पोइ हिकिड़ो अमल सॼी ज़िंदगी कंदो रहियो। उहो कहिड़ो? चवे थो मां मसस्तु फर्जी भई यमीरी मुंज़ो बायतो बेहा रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं खां ई सॼो हथ अल्लाह जे नबी जे हथ में ॾिनो अथमि, उन खां पोइ हथ कॾहिं ज़िंदगी भर पंहिंजी शर्मगाह खे मूं नाहे लॻायो। जेको हथ पैगंबर जे हथ में अची वञे उहो वरी शर्मगाह खे कीअं लॻे? या साहब जो एहतराम, केतिरे क़दर अल्लाह जे नबी जो एहतराम कंदा हुआ। ऐं ॿी ॻाल्हि, साहबा जी सीरत ॾिसो। अॼु असां दीन जो अल्लाह रहम फरमाए हुलियो बिगाड़े छॾियो, हुलियो बिगाड़े छॾियो। पंहिंजे तरफ़ां इज़ाफ़ा दुआनि जे अंदरि, इबादात जे अंदरि, नयूं नयूं बिदअतूं, पर साहबा केॾा सख़्त हुआ। ॿ टे तव्हांखे मिसाल ॾींदो हलां। हिकिड़ो मिसाल आहे सैयदना अब्दुल्लाह बिन उमर जो रज़ी अल्लाहु अन्हुमा, अज़ीम साहबी आहे, पाण वेठो आहे, हिकिड़े माण्हू छिक ॾिनी, निछ ॾिनी, हदीस आहे जामे तिरमिज़ी जी, ऐं छा थो चवे? अल्हम्दुलिल्लाह व सलाम अला रसूलिल्लाह, अल्लाह जी हम्द ऐं सलाम हुजनि अल्लाह जे नबी ते। हालांकि बज़ाहिर इन में का बि क़ाबिल एतिराज़ ॻाल्हि कोन्हे। अल्लाह ख़ुदि हुकम कयो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ऐं ईमान वारो, मुंहिंजे नबी ते दुरूद बि मोकिलियो, सलाम बि मोकिलियो। रब पाण हुकम ॾिनो आहे। उन माण्हू अल्हम्दुलिल्लाह चई, बाद में चई वसलाम अला रसूलिल्लाह। पर अब्दुल्लाह बिन उमर ॾिसो छा जवाब ॾिनो। दीन इस्लाम कंहिंजी राय जो नालो कोन्हे, दीन इस्लाम मुंहिंजी तव्हांजी मर्ज़ी जो नालो कोन्हे।
पंहिंजी मर्ज़ी सां वधाईंदा वञूं, इज़ाफ़ा कंदा वञूं। ॾिसो अॼु रोज़े खोलण जी दुआ, उन जा लफ़्ज़ वधाया विया। उन में लफ़्ज़ आहिनि व अलैक तवक्कलतु, लफ़्ज़ वधाया विया। हालांकि अल्लाह लक सुम्तु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु, हदीस में एतिरा लफ़्ज़ आहिनि। व अलैक तवक्कलतु किथां आया? फर्द नमाज खां पोइ जेका दुआ पढ़ी वञे थी उन में लफ़्ज़ वधाया विया। किथां इहे लफ़्ज़ आया? सही लफ़्ज़ सुठा आहिनि, अदा सुठा आहिनि, पर मूंखे ॿुधायो वधाया छो? हिकिड़ो सादो मिसाल ॾियो। पाकिस्तान जो वज़ीर आज़म जे करे को लेटर जारी करे, आओ तव्हां खां पुछणु चाहियां थो, छा के डिप्टी कमिश्नर के वज़ीर आला के हक़ आहे त वज़ीर आज़म जे लेटर में कुझु लफ़्ज़ वधाए? उनखे हक़ आहे? तव्हां गवर्नमेंट ऑफिसर बि तव्हां में हूंदा, तव्हांखे ख़बर हूंदी सरकारी को लेटर जारी थिए, बिल फर्द डीसी साहब करे थो, DHO करे थो, छा क्लार्क के हक़ आहे त उन जे अंदरि पंहिंजे तरफ़ां के लफ़्ज़ वधाए? कॾहिं बि न। ऑफिसर कावड़जी पवंदो, आइन मुमकिन आहे सस्पेंड करे छॾे। तोखे कहिड़ो हक़ आहे जो तो मुंहिंजे लेटर में लफ़्ज़ वधाया? छा मुंहिंजो लेटर नाक़िस हो, इनकम्प्लीट हो, अणपूरो हो जो तो लफ़्ज़ वधाया? जॾहिं दुनिया जे अंदरि असीं के ऑफिसर जे लेटर में लफ़्ज़ नथा वधाए सघूं त अल्लाह जा मानो सोचो। इमाम कायनात मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का ॻाल्हि बयान करे, का दुआ ॿुधाए, उन जे अंदरि इज़ाफ़े करण जो कंहिंखे हक़ आहे? केरु वधाए सघे थो? अब्दुल्लाह बिन उमर खे चयो त आऊं बि चवां थो त अल्लाह जे नबी ते सलाम हुजनि, व लैसा कज़ा अल्लमना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर अल्लाह जे नबी असांखे लफ़्ज़ कोन सेखारिया आहिनि। ॾिसो सहाबा जो तरीक़ो, पैगंबरी लफ़्ज़ कोन सेखारिया आहिनि, तंहिंजे करे असीं कोन वधाईंदासूं। अञा ॿियो दलील, सैयदना बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह अन्हु, अज़ीम सहाबी आहे। अल्लाह जे नबी उनखे राति जी दुआ सेखारी, बिस्तरे ते वञी थो बरा ही दुआ पढ़ंदो कर। जॾहिं दुआ ॿुधाए दंग कनि था, पाण चवनि था हाणे इनखे रिपीट कर, इनखे वरजाए, इनखे दोहराए। बरा बिन आज़िब दुआ दोहराई, हिकिड़ो लफ़्ज़ तब्दील करे, व आमनतु बिनबीय्यिका अल्लज़ी अरसलत, ऐं अल्लाह जेको नबी तो मोकिलियो उन ते मूं ईमान आंदो। नबी जी जाइ ते रसूल जो लफ़्ज़ इस्तेमाल कयो, व आमनतु बिरसूलिका अल्लज़ी अरसलत, नबी जी जाइ ते रसूल जो लफ़्ज़ इस्तेमाल कयाई। हालांकि आम तौर ते उलमा चवंदा आहिनि रसूल ख़ास आहे, नबी आम आहे। आम तौर ते इहो फ़र्क़ु कयो वियो आहे। सहाबी छा कयो? नबी जी जाइ ते रसूल जो लफ़्ज़। ऐं पुछणु चाहियां थो, छा अल्लाह जो नबी राज़ी थियो? पैगंबर इजाज़त ॾिनी? पाण फरमाइनि था बरा न, जेके लफ़्ज़ मूं सेखारिया आहिनि उन जे अंदरि इज़ाफ़ो न आहे करणो। इहा दीन इस्लाम, पंहिंजे तरफ़ां तव्हीं का शइ न वधाए सघो था न घटाए सघो था। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर जो वाक़ियो आहे तिरमिज़ी जे अंदरि, अबू दाऊद जे अंदरि। इन में वरी नसीहत आहे। आख़िरी दौर में नाबीन थी वियो, नज़र ख़त्म थी वई। इमाम मुजाहिद मशहूर मुफ़स्सिर क़ुरान आहे, ताबई आहे, शागिर्द बि आहे। अब्दुल्लाह बिन उमर खे ॿाम मां जले मस्जिद में वठी आयो। ज़ोहर जो ग़ालिबन टाइम हुजे, नमाज़ ज़ोहर जो, बांगे बांग ॾिनी, उन खां पोइ तस्वीब कयाई। छा चयाई? अस्सलात अस्सलात, मुसलमानो नमाज़ ॾे अचो, मुसलमानो नमाज़ ॾे अचो। अॼु बि केतिरा मुसलमान आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो, फजर जी अज़ान थी चुकी आहे, घिटियुनि में हलंदा पिया आहिनि, ऐलान पिया कंदा आहिनि बाबा नमाज़ ते अचो। अज़ान खां पोइ बि हिन माण्हू छा कयो? अज़ान खां पोइ वरी माण्हुनि खे नमाज़ ॾांहुं सॾे थो। अब्दुल्लाह बिन उमर छा कयो? अल्लाह अकबर, इन में असांजे लाइ सबक़ आहे। जेके हर कंहिंजे पुठियां नमाज़ूं पढ़नि था, अक़ीदे जो बेड़ो ग़र्क़ आहे, तॾहिं पोयां नमाज़ूं पढ़ंदा वञनि। साईं, इहा ज़िमेदारी इमाम साहब जी आहे। कहिड़ो दलील पेश पियो कई? जेकॾहिं अक़ीदो उनजो ख़राब आहे, शिरकिया आहे, उन जे पोयां नमाज़ पढ़णु गोया संदसि शिरकिया अक़ीदे जी ताईद करणु, बिदई अक़ीदे जी ताईद करणु। आओ तव्हां खां पुछणु चाहियां थो, इमाम कंहिंखे बनाइबो आहे? इमाम हमेशह उनखे बनाइबो आहे जेको अवां में वॾो आलिम हुजे, इज़त जे लाइक़ु हुजे, क़ाबिल एतिराम हुजे। छा बिदती ऐं मुशरिक क़ाबिल एतिराम आहिनि जो उन्हनि खे अॻियां बीहारियो वञे? अब्दुल्लाह बिन उमर जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधा, लम युसल्लि फीह,
उन मस्जिद में नमाज कोन पढ़ियाई, इमाम जे पोयां पढ़ण त वॾी ॻाल्हि आहे, उन मस्जिद में कोन पढ़ियाई। इमाम मुजाहिद खे छा चयई, उखरुज बिना मिन इंद हाज़ल मुब्तदा, ऐं मुजाहिद मूंखे बिदती खां परे कर। हीअ साहबा जो अक़ीदो। उन इमाम जे पोयां नमाज पढ़ण त परे जी ॻाल्हि आहे, मस्जिद में नमाज कोन पढ़ियाई। सहाबी मामूली इजाज़त कोन ॾिनी त को सलात चवे, बाबा नमाज ना अचो, नमाज ना अचो। या दीन इस्लाम पंहिंजे तरफां कंहिं शइ जो तव्हां इज़ाफ़ो नथा करे सघो ऐं पंहिंजे तरफां का शइ घटाए नथा सघो, न इज़ाफ़ो न कमी करण। ऐं साहबा किराम दोस्तों, वरी तव्हां ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगंबर जी पैरवी कीअं कंदा हुआ। हिकिड़ो ॿियो मिसाल ॾींदो आहे, कहिड़े नमूने सां कंदा हुआ। अॻ में बयानु करे चुको आहियां, असीं दलील पुछंदा आहियूं, अदा हिकमत कहिड़ी आहे, छा जे लाइ पैरवी कयूं। सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, असीं हिकिड़े जिहाद जे लश्कर में हुयूं। इब्न हिब्बान जी हदीस आहे, सही सनद सां सफ़र असांजो हले पियो। के माण्हू उठनि ते वेठल आहिनि, के घोड़नि ते वेठल आहिनि, के पैदल हलनि पिया। घोड़नि ते वेठल बि आहिनि, उठनि ते वेठल बि आहिनि, पैदल वञी रहिया आहिनि। तेसि ताईं सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह हिकिड़ी हदीस ॿुधाई। हदीस कहिड़ी ॿुधायई त अल्लाह जे नबी जो फरमान आहे, जिन पेरनि ते, जिन कदमनि ते अल्लाह जे रस्ते में मिट्टी लॻी, उन्हनि कदमनि ते जहन्नम जी बाहि हराम। अल्लाह जे रस्ते में, जिहाद में जिन पेरनि खे मिट्टी लॻी, उन्हनि पेरनि ते जहन्नम जी बाहि हराम आहे। जाबिर बिन अब्दुल्लाह हदीस ॿुधाए दंग कई, अल्लाहु अकबर। जेके माण्हू पैदल हलिया पिए से तो ख़ुशि थी विया हलिया, पर जेके सुवारियुनि ते वेठल हुआ से टप ॾेई लही पिया। रावी चवे तो हदीस जो, उन ॾींहुं जेतिरा बि पैदल हलण वारा माण्हू ॾिठा, एतिरा कॾहिं बि कोन ॾिठा। एतिरा पैदल हलण वारा पैगंबर जी हदीस ॿुधनि था, फौरन अमल कनि था। अॼु उहा शइ पाण वटि आहे, मोहबत जी दावत आहे, लेकिन प्यारे पैगंबर जी हदीस अचनि थियूं, अमल करण लाइ तयारु कोन्हे। ॾिसो साहबा कीअं अमल कयो, बल्कि बाज़ औक़ात पंहिंजे पुट सां, पंहिंजे पीउ सां विड़ी पिया, पुट सां विड़ी पिया। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर हदीस पेश कई, अल्लाह जे नबी जो फरमान आहे, ला तमनऊ इमा अल्लाह मसाजिद अल्लाह। जेकॾहिं औरतूं अल्लाह जूं बानियूं मस्जिद में अचनि नमाज़ पढ़ण जे लाइ, उन्हनि खे मना न करियो, रोकियो न। हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर आहे, औरत जी नमाज़ घर में अफ़ज़ल आहे, घर में अफ़ज़ल आहे, पर जेकॾहिं मस्जिद में अची नमाज़ पढ़ण चाहे मना कोन्हे, बल्कि ईद नमाज़ लाइ हुक्म आहे। अल्लाह जे नबी फरमायो, ईद नमाज़ लाइ पंहिंजूं सभु औरतूं ॿाहिरि आणियो, हता कि हैज़ वारी औरत, कुंवारियूं छोकिरियूं, उहे बि नमाज़ पढ़ण जे लाइ अचनि ॿाहिरि। हैज़ वारी नमाज़ कोन पढ़ंदी, लेकिन मुसलमाननि जी दुआनि में शामिल रहंदी। एतिरे क़दुरु ताक़ीद आहे। साहबी हदीस ॿुधाई, अल्लाह जी कुदरत, मुखालफ़त घर मां थी। पुटु थी बीठो बिलाल कि बाबा, असीं पंहिंजी औरतनि खे कॾहिं कोन छॾींदासूं, वल्लाहि लनमनहुन्न, कॾहिं कोन छॾींदासूं, मना कंदासूं। अल्लाहु अकबर। हदीस लफ़्ज़ ॿुधो, अब्दुल्लाह बिन उमर उतां उथियो, सही मुस्लिम जा लफ़्ज़ आहिनि, उथियो ऐं पंहिंजे पुट जी छाती ते ठोशोड़ी कढियाई, मुकड़ी कढियाई। फसब्बहू, घटि वधि ॻाल्हायई। फमा कल्लम अब्दुल्लाह हत्ता मात, मुस्नद अहमद जा लफ़्ज़ आहिनि, मरण घड़ी ताईं उन पुट सां कोन ॻाल्हाया। जे पुट नबी जी हदीस जी मुखालफ़त कई, धक बि हयाई, घटि वधि बि ॻाल्हायई, मरण घड़ी ताईं उन पुट सां न ॻाल्हायई। मुस्नद अहमद सही सनद सां हदीस। इतां मुहदसी नुक़्तो कढियो त दुनियावी नाराज़गी 3 ॾींहनि खां मथे न हुजे, 3 ॾींहनि खां मथे नाराज़गी न हुजे जॾहिं दुनियावी मामिलो आहे, पर दीन जे मामले में जेकॾहिं को माण्हू अल्लाह जी नाफ़रमानी करे थो, अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी करे थो, ज़िंदगी भर न ॻाल्हायो, तॾहिं गुनाहगार कोन्हे। छो त तव्हां अल्लाह जे लाइ कमु कयो, अल्लाह जे रसूल जी सुन्नत लाइ कयो आहे। दुनियावी मामले में 3 ॾींहनि खां मथे नाराज़गी न हुजे, पर दीन जे मामले में कावड़जी पओ था, शरीयत उन जी मज़म्मत कोन कई आहे। अब्दुल्लाह बिन उमर उन ई पुट सां ज़िंदगी भर कोन ॻाल्हायो। अॼु असां केतिरियूं हदीसूं रद्द करे छॾियूं, केतिरियूं हदीसूं मूंखे ॿुधायो। जी असांजो दोस्तान ॿुधायो वॾो बहितरीन मिसाल त कंहिंखां पुछो, बाबा जनाज़े नमाज़ में सना आहे? चवंदा आहे, बाबा पढ़णी आहे। हालांकि कंहिं हदीस में कोन्हे, कंहिं हदीस में कोन्हे त नमाज़े जनाज़ा में सना पढ़ी वञे।
कंहिं हदीस में कोन्हे, उहा लाज़िम करार ॾिनी वई आहे। ऐं होॾां सहाबी चवे थो नमाज़ जनाज़ा में सूरे फातिहा पढ़णु अल्लाह जे नबी जी सुन्नत आहे, उन ते अमल कोन्हे। जेके सहाबी सुन्नत चवे उन ते अमल कोन्हे, बल्कि मना आहे, रोकियो वञे थो। ऐं होॾां सना जो सबूत ई कोन्हे, उनखे लाज़िम करार ॾिनो। अल्लाह जा बानो इंसाफ़ करियो। सॼी ज़िंदगी दुनिया में कोन वेठा हूंदासीं, मौत अचणो आहे, मौत खां केरु बची कोन सघंदो। कहिड़ो अल्लाह खे जवाबु ॾींदासूं? ही क़ुरान जो आयतूं केॾांहुं वेंदियूं? अतीउल्लाह व अतीउ रसूल फइन तनाज़अतुम फी शैइन फरुद्दू इलल्लाह व रसूल। केॾांहुं आयतूं वेंदियूं? सहाबा सां मोहबत दावा सभु को करे सघे थो, पर सहाबा जी सीरत ॾिसो न, कहिड़े नमूने सां उन्हनि ज़िंदगी गुज़ारी। हिकिड़ी उन्हनि जे अंदरि शइ इहा बि हुई, दुनिया जा पुजारी कोन हुआ। पाण दुनिया जा पुजारी आहियूं, माल दौलत जा पुजारी आहियूं। माल दौलत ते करे ईमान पंहिंजो विकिणी छॾींदा आहियूं, अक़ीदो पंहिंजो नीलाम करे छॾींदा आहियूं। सहाबा ईअं कोन हुआ, दुनिया जे पोयां कोन हुआ। तव्हां ॾिसो केतिरा वाक़िया अचनि था। हिकिड़ो वाक़ियो अचे थो, सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह जो शागिर्द अता बिन अबी रबा ऐं अब्दुल्लाह बिन अब्बास जो। अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अज़ीम साहबी आहे। हिकिड़े ॾींहुं पंहिंजे शागिर्द अता बिन अबी रबा खे जले वरिताई। अता बिन अबी रबा ग़ुलाम आहे, कारे रंग जो आहे, पर वॾो आलिम आहे। उनखे चवंदा ता मूंसां गॾु अच, तोखे जन्नती औरत ॾेखारियां। अता हैरान थी वियो, दुनिया में जन्नती औरत? अञा त फ़ैसिला ई कोन थिया आहे। उन खां अॻु में दुनिया में जन्नती औरत? इन जे करे चवां थो जन्नती, जो अल्लाह जे नबी उनखे जन्नती चयो, पैगंबर जन्नती चवे थो, माना अल्लाह जी वही जे तहत हलिया तोखे जन्नती औरत ॾेखारियां। ॿाह मां जॾहिं वठी वियो, हिकिड़ी पोड़ी औरत बीमार हुजे, उनजे बारे में चई त ही औरत जेका सा जन्नती आहे। हिन औरत खे मिर्गी जा दौरा पवंदा आहिनि। अल्लाह जे नबी वटि हली आई, या रसूलल्लाह मुंहिंजे लाइ दुआ घुरियो, अल्लाह मूंखे चंग भलाई ॾे। तव्हां ख़बर आहे मिर्गी कहिड़ो ख़तरनाक मर्ज़ आहे। बाज़ औकात माण्हुनि खे दौरो पवंदो आहे, वीचारा वाह में ॿुॾी मरी वेंदा आहिनि। बाज़ औकात बाहि में सड़ी मरी वेंदा आहिनि, पाणी में ॿुॾी मरी वेंदा आहिनि, मथां किरी पवंदा आहिनि। एॾो ख़तरनाक मर्ज़ आहे। सो अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हु जी ही औरत जन्नती आहे। मिर्गी जा दौरा पवनि था, अल्लाह जे नबी वटि हली आई। पाण सुगरन फरमायो, जेकॾहिं चाहीं अल्लाह खां दुआ घुरां, अल्लाह तुंहिंजी बीमारी दूर करे छॾे। इन शयते दावतुल्लाह ऐं आफ़ियके, रब तोखे आफ़ियत ॾेई छॾे। वन शयते व सबर ते वलकिल जन्नत, पर जेकॾहिं तूं घुरी सबर करी त तुंहिंजे लाइ जन्नत आहे। ॿ ॻाल्हियूं आहिनि, ऑप्शन ॿ आहिनि। सबर करी तुंहिंजे लाइ जन्नत आहे। जेकॾहिं चाहीं अल्लाह खां दुआ घुरां, तोखे बीमारी खां शिफ़ा मिली वेंदी। ऐं चवंदो आहियां, अॼु असां जहिड़ा जेके दुनिया जा पुजारी हुजनि हा, त चवंदा अल्लाह जा रसूल पहिरीं असांखे चंग भलाई घुरिजे, पोइ ॾिठो वेंदो। पर उहे माण्हू अज़ीम ॾिसो केतिरा हुआ, केतिरा अज़ीम। उहा औरत छा थी चवे, या रसूलल्लाह ऐं हाणे सबर कंदसि, मूंखे जन्नत खपे, पर अल्लाह खां दुआ घुरो, जॾहिं मूंखे बीमारी जो दौरो पवे मुंहिंजी ओघर ज़ाहिर न थी। ॾिसो केॾियूं हया वारियूं औरतूं हुयूं, केॾियूं हया वारियूं, मुंहिंजी ओघर ज़ाहिर न थिए। हाणे ही औरत अब्दुल्लाह बिन अब्बास चयो, अञा जीअरी आहे, बीमारी जा दौरा पवनि था, ओघर ज़ाहिर कोन थी थिए, छो त अल्लाह जे नबी जी दुआ आहे। पर इन औरत सबर कयो आहे त मूंखे जन्नत घुरिजे। ही औरत आहे जन्नती, जेके अल्लाह जे नबी जन्नती चई। मूंखे ॿुधायो, अहिड़ा माण्हू तव्हांखे मिलंदा? अहिड़ा इंसान आया आहिनि तारीख़ जे अंदरि? उहे केॾा बदनसीब आहिनि जेके सहाबा ते आङुरियूं खणनि था। सहाबात उहे अज़ीम इंसान आहिनि जिन जी तारीफ़ सां क़ुरान भरियो पियो आहे, हदीसनि जा किताब। अल्लाह जे प्यारे पर छा फरमायो, ला तसुब्बु असहाबी, मुंहिंजे सहाबा खे गार गंद न कजो। अवां मां जेकॾहिं को माण्हू जेको सहाबी न आहे, जबल उहद जेतिरो सोन ख़र्च करे। अॼु हिकिड़ो तोलो घणे आहे? हिकिड़ो तोलो घणे आहे सोन जो? जबल उहद जो घणो वज़न थींदो? दुनिया जो को तराज़ू आहे जो तोरे सघे? दुनिया जी का साइमी आहे? छा वज़न आहे? इहो जबल उहद सॼो सोन जो बणिजी वञे। पाण सुगरा फरमाइनि था, मुंहिंजो सहाबी हिकिड़ी अन्न जी पाटी अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे, तव्हां हुनजे सवाब खे नथा पहुची सघो। छा हुनजो मक़ाम? उन ते पाण पहुची सघूं ई कोन था।
तव्हां केतिरी बि इबादत करियो ऐं केतिरी बि इबादत करियां नेकोकार थी सघो था, पर सहाबी हाणे केर बि नथो थी सघे। इहो दर्जो जिन खे मिलणो हो मिली चुको। हाणे को सहाबी कोन थींदो जेके अल्लाह जे नबी सां गॾु रहिया। ॾिसो केतिरा सखी हुआ। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु, नालो तव्हां ॿुधो हूंदो, ज़ुन्नूरैन चवंदा आहिनि। अल्लाह जे प्यारे पैगंबर ॿिनि न्याणियुनि सां निकाह थियो, ॿिनि न्याणियुनि सां। ऐं तारीख़ जे अंदरि वाहिद सहाबी आहे जंहिंजे निकाह में पैगंबर जूं ॿ न्याणियूं आयूं, हिक ॿिए पुठियां। उहो सहाबी सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु। सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो दौर आहे, ॾुकार पइजी वियो। ॾुकार सख़्त, बरसात न पई वसे, माण्हू परेशान आहिनि, माल कोन्हे। तेसि ताईं ख़बर पई त सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान जा 100 उठ माल सां भरियल शाम खां आया आहिनि। शाम खां अची पहुता आहिनि मदीने। वापारी पहुची विया। वापारी होशियारु माण्हू हूंदो आहे, वक़्त ते फ़ैसिलो कंदो आहे। अची पहुता, उस्मान असांखे मालूम थियो आहे तो वटि 100 उठ आया आहिनि माल सां भरियल, असीं ख़रीद करणु चाहियूं था। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान चयो लॻायो रेट, क़ीमत लॻायो। हिकिड़े चयो ऐं ॿीण ते फ़ाइदो ॾींदुसि। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान चयो मूंखे अञा वधीक मिले थो। ॿिए चयो टीण ते फ़ाइदो ॾींदुसि। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान चयो अञा फ़ाइदो वधीक मिले पियो। टे चयो चौण ते फ़ाइदो ॾींदुसि। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान जवाब ॾिनो अञा मूंखे वधीक मिले पियो। अल्लाह, शेख अली मोहम्मद सुराबी लिखे थो पंहिंजी किताब जे अंदरि, हिक ॿिए जो मोह ॾिसणु लॻा, हिक ॿिए जो मोह ॾिसणु लॻा। वापारी पाण में चवणु लॻा, पाण सभु मदीने जा मशहूरु वापारी हिते वेठा आहियूं, इहो केरु आहे जेको अञा वधीक पियो ॾे? केरु आहे इहो वापारी? उस्मान असांखे ॿुधाए। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह फरमायो उहो वापारी कोन्हे, मुंहिंजो परवरदिगार, जंहिं वाइदो कयो आहे अल्लाह जे रस्ते में हिकु शइ ॾींदो ऐं ॾहूण ते सवाबु ॾींदुसि, उहो मुंहिंजो परवरदिगार आहे। हीअ न असांजा वज़ीम साहबा जिन कॾहिं दुनिया जी दौलत जी लालच कोन रखी। केॾा उहे ज़ालिम माण्हू आहिनि जेके चवनि था साहबा दौलत जा पुजारी हुआ, इक़्तिदार जा पुजारी हुआ। ही दौलत जा पुजारी हुआ जिन अल्लाह जे रस्ते में दौलतूं लुटाए छॾियूं, ख़र्च करे छॾियूं। छा इहे दौलत जा पुजारी हुआ? तव्हां ॾिसो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु आख़िरी वाक़ियो बयानु करे ऐं पंहिंजी तक़रीर ख़तमु कंदुसि। असांजो मुअज़्ज़ज़ महिमान जमात जो अमीर फ़ज़ीलत शेख अल्लामा अब्दुल्ला नासिर रहमानी हफ़िज़ुल्लाह मौजूदु आहिनि। असर तक़रीर उन्हनि जी थींदी। आख़िरी वाक़ियो बयानु करे पंहिंजी तक़रीर ख़तमु कंदुसि। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु हिन उम्मत जो सभ खां अफ़ज़ल इंसान, सभ खां अफ़ज़ल इंसान। नोट करियो, ऐं कोन थो चवां, अल्लाह जे नबी जो फ़रमान आहे। जॾहिं पुछियो वियो अय्युन्नास ख़ैरुन, अल्लाह जे नबी ॿुधायो सभ खां भलो माण्हू केरु आहे तव्हांजी उम्मत जे अंदरि? तॾहिं पाण जवाब ॾींदो अबू बकर। महबूब आहे, सभ खां वधीक मोहबत अबू बकर सां। सभ खां भलो इंसान उम्मत में अबू बकर सिद्दीक़ आहे। इहो ई सबबु आहे अल्लाह जे नबी बीमारी जी हालत में पंहिंजे मुसल्ले ते जेकॾहिं के माण्हू खे बीहारियो आहे त अबू बकर सिद्दीक़ आहे। ऐं जंहिं माण्हू खे सफ़र में गॾु खयो अथनि उहो केरु आहे? अबू बकर सिद्दीक़ आहे। ख़बर आहे सफ़र जे अंदरि उन माण्हू खे खणबो आहे जंहिं ते एतमाद हुजे, जहिड़े तेरे खे कोन खणबो आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ सफ़र में गॾु आहे। वाक़ियो ॾिसो केॾो ईमान अफ़रोज़ आहे। पाण गॾु वञे पियो। अबू बकर सिद्दीक़ वापारी माण्हू सुञाणंदा हुआ। दुश्मन ऐलान कयो जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़िंदा हालत में आणींदो या मुर्दा हालत में आणींदो उनखे 100 उठ इनाम में ॾिना वेंदा। माण्हू निकिरी पिया लालच में, टोलियूं निकिरी पियूं। हिकिड़ो माण्हू रस्ते ते गॾियो, अबू बकर ही तोसां गॾु केरु आहे? हाणे अबू बकर सिद्दीक़ जहिड़ो माण्हू कूड़ बि नथो ॻाल्हाए सघे, कूड़ बि न आहे ॻाल्हाइणो। ॻाल्हि बि अहिड़ी करणी आहे जो लिक बि थी वञे ऐं पैगंबर खे केरु सुञाणे बि न, अल्लाह जे नबी खे सुञाणे बि न सघनि ऐं कूड़ बि न हुजे। केरु आहे तोसां गॾु? हादिन यहदीनी, रहनुमा आहे जेको मूंखे रस्तो ॾेखारियो। हुन सम्झो त दुनिया जो रस्तो अबू बकर सिद्दीक़ जो मक़सदु हो त नेकी जो रस्तो, जन्नत जो रस्तो। अल्लाह पर अक़लमंदी ते ॾिसो न, फ़हम ते ॾिसो। कूड़ बि कोन थो ॻाल्हाए ऐं ॻाल्हि बि आउट कोन थी।
ही रहनुमा जेको मूंखे रस्तो ॾेखारे पियो, माना जन्नत जो रस्तो, नेकी जो रस्तो, वो अबू बकर सिद्दीक गार सौर में अल्लाह जे नबी सां गॾु आहे। ऐं यादि रखो, क़ुरान मजीद जे अंदरि सिर्फ़ु हिकिड़े सहाबी जो नालो आयो, ज़ैद बिन हारिसा, सिर्फ़ु हिकु सहाबी जो नालो आयो, पर ॿियो सहाबी जंहिंजे बारे में इशारो आहे उहो केरु आहे? सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह सानी सनैन। अल्लाह ताला फर ॿिए सां गॾु ॿियो ॿई ॼणा गार में हुआ। अबू बकर सिद्दीक खे ॻणती थी, दुश्मन किथे अल्लाह जे नबी खे ॾिसी न वठे, खौफ़ कोन थियो, ला तख़फ़ जी ॻाल्हि कोन्हे, त अबू बकर तूं खौफ़ न कर, ला तहज़न, अबू बकर ॻणती न कर, इन्नल्लाह माना, अल्लाह असां सां गॾु आहे। कादी सुलेमान मंसूरपुरी अज़ीम नुक़्तो लिखियो आहे, जीअं सुलेमान जॾहिं मूसा अलैहिस्सलाम निकितो बनी इसराइल खे वठी, हज़ारनि जी तादाद में बनी इसराइल गॾु हुजनि, पर छा चयईं? इन माय रब्बी सयहदीन, मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे, जल्दी मूंखे रस्तो ॾेखारी। बनी इसराइल खे गॾु कोन कयाई, रब मूंसां गॾु आहे, पर अल्लाह जे नबी अबू बकर खे गॾु कयो। इन अल्लाह माना, अबू बकर अल्लाह असां सां गॾु आहे। इहा कोन था चवनि अबू बकर अल्लाह मूंसां गॾु आहे, न, अल्लाह असां सां गॾु आहे। ये अबू बकर जी अज़मत, ये अबू बकर जी अज़मत आहे, अल्लाह जे नबी पाण सां गॾु शामिल कयो आहे। अल्लाह जा बानो, इहे माण्हू जेकॾहिं मुर्तद उन्हनि खे तव्हां चओ, या नऊज़ बिल्लाह चओ त दीन जा जेके से माना नुक़सान पहुचाइण वारा हुआ, लालची हुआ, बाक़ी रहंदो केरु? केरु रहंदो? हिकिड़ो नुक़्तो ज़हन में विहारे छॾियो, तमामु सादो नुक़्तो आहे, पर सम्झी विया न, अॼु ॻाल्हि तव्हांजे दिमाग़ में वेही रहंदी। जेकॾहिं कंहिं क्लास में इम्तिहान वरितो वञे, 97 शागिर्द फेल थी, 3 पास थी, माण्हू तबसरा कहिड़ो कंदा? माण्हू चवंदा शागिर्दनि में हाल कोन्हे, 100 मञा 97 फेल थी विया। पर कुझु माण्हू अहिड़ा बि हूंदा जेके चवंदा त उस्ताद बि तालीम सही कोन ॾिनी, तॾहिं शागिर्द फेल थिया। जेके चवनि था त अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ सहाबा मुर्तद थी विया, इहो सहाबा ते हमिलो कोन्हे, बल्कि ऐन प्यारे पैगंबर ते हमिलो आहे। यादि रखी छॾियो, प्यारे पैगंबर ते हमिलो आहे। हिकिड़ो काफ़िर बि चई सघे थो न, ईसाई यहूदी बि चई सघे थो, मुस्लमानो नऊज़ बिल्लाह, तव्हांजे पैगंबर पंहिंजे क़रीबी साथियुनि जी इस्लाह कोन कई त ॿीहर जी इस्लाह कीअं कंदो? कहिड़ो जवाबु ॾींदो? कहिड़ो जवाबु ॾींदो ईसाई खे? कहिड़ो जवाबु ॾींदो यहूदी खे? जेकॾहिं एतिराज़ करे त इहे सभु कूड़ा एतिराज़। सहाबा किराम सभु जा सभु जन्नती आहिनि, सहाबा किराम सभु जा सभु आदिल आहिनि। असां अल्लाह खां इहा ई दुआ घुरूं, या अल्लाह दुनिया में जेसि ताईं तूं असांखे ज़िंदा रख, सहाबा जी मोहबत असांखे नसीब फरमाए। या अल्लाह उनजी इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, उनजे रस्ते ते हलण जी असांखे तौफ़ीक़ अता फरमा। क़ुरान उन जे लाइ कामयाबी जो ऐलान कयो। अल्लाह जे नबी खां जॾहिं पुछियो वियो जन्नती जमात कहिड़ी आहे, पाण फरमाए था मा अना अलैहिल यौम वा सहाबी, जेते अॼु आऊं या मुंहिंजा सहाबा आहिनि, जेका जमात इन तरीक़े ते हूंदी सा जन्नती जमात। पर सहाबा जो नालो वठनि था, अंदाज़ो लॻायो, सहाबा खे विचां कढी छॾियो। गौर करियो, क़ुरान बचंदो, हदीसूं बचंदियूं। सहाबा खे विचां हटायो, न क़ुरान बचंदो न हदीसूं। क़ुरान पहचान वारा बि सहाबा, हदीसूं पहचान वारा बि सहाबा। ॾिसो दुश्मन धक किथे आयो, दीन इस्लाम जो बुनियाद कढण जी साज़िश आहे। सहाबा खे हटाए छॾियो, कुझु कोन बचंदो, दीन इस्लाम रहंदो ई कोन। तंहिंजे करे दोस्तो, इन हमले खे सम्झी वठो, इहो दीन इस्लाम जी बुनियाद ते हमिलो आहे। तंहिंजे करे सहाबा जी इज़त एहतराम इंतहाई ज़रूरी आहे, ऐं ख़ुसूसन सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु। दुश्मन छा कंदो आहे? पहिरीं स्टार्ट हितां वठंदो आहे, इब्तिदा हितां कंदो आहे, पोइ हिते बीहंदो कोन, अॻिते वधी वॾनि सहाबा ताईं पहुचो। तंहिंजे करे इमाम रबी बिन नाफ़े जो कौल आहे 241 हिजरी में वफ़ात करे वियो त सैयदना मुआविया सहाबा जे लाइ हिकिड़ो पर्दो आहे, ॿियनि सहाबा जे लाइ जेको पर्दो आहे, जेको इन पर्दे खे चाक कंदो, फाड़ींदो, उहो अॻिते वधंदो, उते कोन बीहंदो। अबू बकर सिद्दीक़ ताईं पहुचंदो, उमर फारूक ताईं पहुचंदो, उस्मान बिन अफ़ान ताईं पहुचंदो। तंहिंजे करे उनखे इते जो इते ख़तमु करे छॾियो, बीहारे छॾियो। टू निप इन द बड जेको अंग्रेज़ी में चइबो आहे, उते ई ख़तमु करियोसि, अॻिते वधण न ॾियो। अॻिते वधियो, ॿियनि सहाबा ते हमिलो कंदो। इहो स्टार्ट वठंदो, इब्तिदा कंदो सैयदना मुआविया रज़ी अल्लाह अन्हु। यादि रखी छॾियो। तंहिंजे करे दौर जे अंदरि सैयदना मुआविया रज़ी अल्लाह अन्हु जी सीरत बयानु करणु तमामु ज़रूरी आहे।
तमाम ज़रूरी आहे। जेकॾहिं चाहियो था त इहे माण्हू अॻिते न वधनि, हिते जो हिननि खे बीहारे सघे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला पाण सभिनी जो वहण क़बूल फरमाए। अॼो कोई प्रोग्राम मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए। 18 सालनि खां पोइ असांजे हिन शहर सुजावल जे अंदरि असांजो पहिरियों प्रोग्राम आहे। मोहतरम हफ़ीज़ुर रहमान ऐं मोहतरम हाफ़िज़ अब्दुल अज़ीज़ साहब, इहे सभु ऐं उनजी जमात मुबारकबाद जी मुस्तहक़ आहे। जहिड़ो बहितरीनु प्रोग्राम इनेकाद करायो। अल्लाह ताला उन जी कोशिशूं क़बूल फरमाए। रब्बुल आलमीन मुंहिंजो तव्हां सभिनी जो अचणु क़बूल फरमाए ऐं असांजा गुनाह ख़ताऊं माफ़ फरमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।